अस्सलाम नाज़रीन, बहराम टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान पारां वेनेज़ुएला में अमरीकी फ़ौजी कार्रवाई ते ॻणती ज़ाहिर। एक तरफ़ी कार्रवाई खे गॾियल क़ौमुनि जे चार्टर जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। सलामती काउंसिल में पाकिस्तान जे नुमाइंदे उस्मान जदून चयो आहे त हीउ क़दम केतिरनि ई सालनि ताईं शिकताण जो सबबु बणिजी सघे थो। UN मंशूर कंहिं रियासत ख़िलाफ़ ताक़त जे इस्तेमाल या धमकी खां परे रहण जो पाबंद थो करे। गॾियल क़ौमुनि जो मंशूर ॿियनि अंदरूनी मामलनि में मुदाख़लत खां रोके थो। उस्मान जदून वधीक चयो आहे त अॻिते वधण जो वाहिद रस्तो ॻाल्हियूं ऐं सफ़ारतकारी हुजणु घुरिजे। दुनियूं शिकताण में घटिताई आणनि, हिक ॿिए जे एतिराम खे यकीनी बणायो वञे। रूस ऐं चीन पारां वेनेज़ुएला मथां अमरीकी चढ़ाई जी शदीद मज़म्मत। वेनेज़ुएला जे सदर निकोलसन मादुरो ऐं संदसि घरवारी जी आज़ादी जो मुतालबो। सलामती काउंसिल में ख़िताब कंदे रूसी नुमाइंदे चयो त क्रॉक्स में अमरीकी अगराई जो को बि जवाज़ न आहे। अमरीका खे उहा इजाज़त न हुअणु घुरिजे त हू पाण खे मुनसफ़ करार ॾिए। चीनी नुमाइंदे चयो आहे त को बि मुल्क दुनिया जो पुलिसमैन नथो बणिजी सघे। न ई वरी केरु पाण खे आलमी मुनसफ़ सम्झण जो हक़ रखे थो। ताक़त जे अंधे इस्तेमाल सां बहरान अञा वधंदो। मुल्क जे उतरियनि इलाइक़नि ऐं बलूचिस्तान में थधि में इज़ाफ़ो। ज़ियारत में पारो -9 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची वियो। कोयटा में पारो घटि में घटि -4 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। KPK पंजाब सिंध जा उतरियां इलाइक़ा शदीद कोहीड़े जे लपेट में। पेशावर एयरपोर्ट ते उॾामूं अॼु बि मुअतल। मुख़्तलिफ़ मोटरवेज़ ट्रैफ़िक लाइ बंदि। वज़ीर आज़म जे सलाहकार ऐं नवाज़ लीग अॻवान राणा सनावला चयो आहे त वज़ीर आज़म इस्टेब्लिशमेंट ऐं पंहिंजे अॻवाननि खे एतमाद में वठी ॻाल्हियुनि जी आच कई। अपोज़िशन पहिरियां 5 फ़रवरी ते फ़ीथा रोक हड़ताल करे वठे पोइ ॻाल्हियूं करे। राणा सनावला वधीक चयो आहे त असांखे अंदाज़ो आहे त बानी PTI ॻाल्हियूं नथो चाहे। बानी PTI खे रियासत सां टकराए जी पॉलिसी सां नुक़सानु थींदो। कानपुर वेझो जवाबदार कार इल्ज़ाम हेठि घरवारी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। नापरकोट थाणे जी हद नारी साहिबा मुड़ुस खां बेदर्दी सां क़त्ल। लाश खानपुर इस्पताल आंदो वियो। पोस्टमार्टम बैदि बासन हवाले। जवाबदार फरार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार अतुर जतोई कार जे इल्ज़ाम हेठि पंहिंजी घरवारी खे पिस्टल जा फायर करे क़त्ल कयो आहे। नवाबशाह भरिसां कमर सां भरियल ट्रैक्टर ट्राली कल्टी, 2 वाटड़ू दॿिजी फौत। सागर रोड ते हादसो। फौतियुनि जी सुञाणप 60 मैल वासी परवेज़ बिरोही ऐं शाहिद बिरोही तौरु थी। लाश PMC इस्पताल आंदा विया। ज़रूरी कार्रवाई बैदि मढ़ वारसन हवाले। रोहड़ी में नए साल जे जश्न दौरान आतिशबाज़ी में सड़ी ज़ख़्मी थियल 2 नौजवान फौत। सखरवासी नवीद बेमण ऐं ज़ीशान बंदाणी कराची जे इस्पताल में इलाज दौरान दम ॾिनो। सिंधू दरिया जे लेंस टाउन पुल ते नए साल जे जश्न दौरान 2 नौजवान सड़ी ज़ख़्मी थिया हुआ।